कंदकोट लग करमपुर में 4 साल क़त्ल थियल माजिद बंगलाणीअ जे खून जो जरगो सरदार महबूब अली बिजराणी जे सरपंचीअ में थियो। क़त्ल में मुलविस जवाबदारनि अब्दुल बारी बंगलाणी असद दायो जी धुर मथां मजमूई तौर 1 करोड़ 20 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। जवाबदार असद दायो मथां 60 लख ऐं जवाबदार अब्दुल बारी बंगलाणी मथां 60 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो, जॾहिं त हिकु जवाबदार सजाद बंगलाणी जरगे में शरीक न थियो। मक़तूल जे वारसनि पारां ॿिन्ही जवाबदारनि खे 20 लख रुपया माफ़ कया विया। बाक़ी 50-50 लख रुपया ॿिन्ही जवाबदारनि भरे ॾींदा। ॿई जवाबदारनि पारां 10-10 लख रुपया मौक़े ते अदा कया विया। बक़ाया रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी। जरगे जी फ़तवा ॿुधाइण खां पोइ ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि खे भाकुर पाराया विया ऐं आख़िर में दुआ पिणु घुरी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।